नाज़रीन, सिंध इशू न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मोरो लॻ डेपारजा खां। गवर्नमेंट ऑफ सिंध कामरान फाउंडेशन स्टेट स्कूल डेपारजा जो सालियानी एग्ज़ामिनेशन एवॉर्ड तक़रीब प्रोग्राम डेपारजा में थी गुज़रियो, जंहिं तक़रीब दौरान शागिर्दनि ऐं उस्तादनि में एवॉर्ड विराया विया, जॾहिं त प्रोग्राम में स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि पारां तक़रीरूं ऐं पेशावर में स्कूल अंदरि थियल वाक़े ॿूटनि जी पोखाई ऐं सिंधी लोक गीतनि ते टेबलो पिणु पेश कया विया ऐं सिंध जे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। प्रोग्राम दौरान उस्ताद, शागिर्द ऐं आयल महिमान ख़ासि पारां स्कूल में वणकारी जा ॿूटा पिणु लॻाया विया ऐं मोरो मां आयल सहाफ़ियुनि खे आजियाणो पेश करे खेनि सिंध जी सूखड़ी, टोपी, अजरक पिणु ओॾाया हुआ। वधीक न्यूज़ ॾिसंदासीं परवेज़ चांडियो जी हिन रिपोर्ट में। ही वडेरा भी चवन था हारी हुजन हड़, ही वडेरा भी चवन था हारी हुजन हड़, या धाड़ेल चोर डोहारी हुजन हड़। जेलन में पवंदा कंधार थींदा, कटे जेल मोटीअ जी कमदार थींदा, कमदार जा ॿार वरी धनार थींदा। बोतार सॼो ॾींहुं उहो ई सोचनि था, सवां सिधा पेरा पंहिंजनि ॾे वञनि था। धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंहिंजनि ई असांखे आहे यार मारायो। कलम किताब जहिड़ो को हथियार कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। नाज़रीन, ही स्कूल जो है कामरान फाउंडेशन असिस्टेंट स्कूल डेपारजा में है, एक नंढे शहर में है। हितां जा उस्ताद इंतहाई सख्त मेहनत कंदड़ आहिनि। साईं जी चमड़ी पई पए, असांजे सरो सभु शादा पाकिस्तान जा ख़वाब ॾिठा थी, उहो बंजर ऐं कंकर थींदो पियो वञे। माण्हू बुख ऐं बदाली जो शिकार आहिनि। ज़मीनूं पाणी जे कतरे लाइ सिकी सुकी टाक थी वियूं आहिनि, सिकी सुकी टाक थी वियूं आहिनि। मुंहिंजो नालो शिराज चांडियो आहे। मां 8वीं क्लास में पढ़ंदो आहियां। पहिरीं सिंध एजुकेशन फाउंडेशन खां अॻु में हिते थोड़ा सारा ॿार हुआ, वधि में वधि 150 या 200 ॿार। जेके सिंध एजुकेशन फाउंडेशन थियण खां पोइ हिते काफ़ी सारा ॿार तालीम हासिल करण लाइ आया आहिनि। इंशाअल्लाह असां उस्तादनि जी हिते 600 खनि थींदा जी। इंशाअल्लाह उस्तादनि जी दुआउनि सां असां पढ़ी हिकु कामयाबु डॉक्टर इंजीनियर थींदासीं। मैं ये कहना चाहूँगी कि हम यही चाहते हैं कि जितने भी पसमानदा इलाकों के जो बच्चे हैं वो तालीम जैसे जेवर से आरास्ता हों, उन्हें पता हो कि आगे जाके उन्हें क्या करना है। उनको मुस्तकबिल के हम यही सोचते हैं कि उनका मुस्तकबिल कुछ ऐसा हो कि वो अगर किसी भी शोबे में जाएं तो उनके ख़ास मुकाम एक ख़ास नाम से जाना जाए। और जो ये कामरान फाउंडेशन असिस्टेंट स्कूल जो है, जो पिछले 6 महीनों से ये काम कर रहा है, इसका अज़म और इसका जो विज़न है वो यही है कि जो पसमानदा इलाकों से बच्चे आते हैं, जो गरीब फैमिली से बिलोंग रखते हैं, जो क्योंकि मैं स्पेशली जो है, मैं पहले तो यहाँ नहीं रहती थी, मुझे यहाँ अभी आए हुए मैंने जब ये ऑब्ज़र्व किया है तो मैंने सोचा है कि मैं भी टीचिंग जैसे शोबे में आऊँ। और जब मैं यहाँ पे आई तो मैंने काफ़ी बच्चों को देखा जो बहुत ही गरीब और इस हाल में थे। लेकिन जब NGOs की तरफ से फास्ट स्कूल की तरफ, फास्ट फाउंडेशन की तरफ से ये कामरान फाउंडेशन स्कूल का इनेकाद हुआ तो यहाँ पे बहुत से बच्चे ऐसे हैं जो आला तालीम के आला जैसे जेवर से आरास्ता हो रहे हैं। साईं, सब खां पहिरियां त मां सिंध न्यूज़ जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां वटि आया। असांजो ही इलाइक़ो पुश्ते इलाइक़ो आहे, तमामु ग़रीब, यतीम, अनअफोर्डेबल ॿार आहिनि ऐं सेफ़ जेको कमु करे पई, सेफ़ जा बि असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं। सेफ़ जो विजन आहे त हितां जे पुश्ते इलाइक़नि में जेके ग़रीब यतीम ॿार आहिनि, जंहिं वटि स्कूल कोन्हनि, जंहिं वटि सुठा उस्ताद कोन्हनि के उन्हनि खे क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड कयूं, जेका असां कोशिश करे रहिया आहियूं। अवां बि ॾिठी त इंशाअल्लाह ताला असां कोशिश कंदासीं असांजा ॿार जेके आहिनि सुठा स्टार थियनि, फ्यूचर स्टार थियनि ऐं वॾनि उहिदनि ते पहुचनि। असांजी कामयाबी तॾहिं आहे, असांजो कमु इहो न आहे त सिर्फ़ु ॿार खे हिकु सुठी तालीम ॾियणु, असां ॿार खे ग्रूम कंदा आहियूं हर लिहाज़ खां। असां ॿार खे जेको आहे तमामु एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कंदा आहियूं, उनखे जेको आहे फ्यूचर डिसाइड करण में उनजी हेल्प कंदा आहियूं। असां उनखे ॿुधाईंदा आहियूं त तव्हां अॻिते वञी करे छा थींदो, उनजो हिकिड़ो मिशन ठहंदो आहे। उन ते पोइ जेके गोल्स असां टारगेट सेट कंदा आहियूं उन्हनि खे उनखे पूरी करण में उनजी भरपूर असां मदद कंदा आहियूं। मुंहिंजो नालो अब्दुल फ़हीम कोरे जो आहे। मां पाण मैथमेटिक्स जो टीचर आहियां। पहिरियां त ही जेको असांजो स्कूल आहे कामरान ग्रामर स्कूल सिंध जे फाउंडेशन में अची वियो आहे ऐं इन जी जेकी असांखे सहूलियत मिली आहे उस पास खे तमामु बहितरीन मिली आहे। ऐं असां वधि खां वधि कोशिशि कया जेके बि ग़रीब ॿार आहिनि उन्हनि खे असां पढ़ायूं। ऐं जेको मुंहिंजो सब्जेक्ट आहे मैथमेटिक्स आहे त उन ते असां तमामु माना बहितरीन नमूने सां पढ़ाई आहे। असांजे 8 ताईं असांजो स्कूल आहे ऐं इन में असांजी जेकी बि टीम आहे असां कमु बहितरीन तमामु तरीक़े सां करे रही आहे। महिरबानी। हेलो, अस्सलाम वालेकुम। आई एम कामरान उतेरो, पार्टनर कामरान असिस्टेंट स्कूल डेपारजा। जीअं त अवां सभिनी खे ॿुधाईंदो हलां त पहिरियां
कंहिं जॾहिं स्कूल ऐं फाउंडेशन में करायो हुयो त तक़रीबन इन इलाइक़े जे परसगराए जे माण्हुनि खे इहो महसूसु थिए पियो त शायदि हिन स्कूल में फ़ीस वठी वेंदी ऐं फ़ीस ते ॿार पढ़ाया वेंदा। सो बिल्कुलु ईअं बि न आहे। हीउ असांजो स्कूल जेको आहे इन में तव्हांजा ॿार जेके नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿार आहिनि उहे पढ़नि पिया ऐं तक़रीबन मुंहिंजे स्कूल जी इनरोलमेंट जेका आहे उहा 600+ आहे ऐं अॼु ॾींहं ताईं 9 महीना थी विया आहिनि इंजोस खे 10। उन में हिकु ॿार खां हिकु रुपयो बि चार्जिस न आहे। उनखां अलावा सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां असां हर साल ॿारनि खे किताब मुफ़्त मुहैया कंदा आहियूं। कंहिं बि क़िस्म जी का बि फ़ीस न वठी वेंदी आहे।